जय श्री कृष्ण। गीता शास्त्र जे इन नए एपिसोड में मां माया वसंदानी अवां सभिनी जो हार्दिक अभिनंदन थी कयां, स्वागत थी कयां। पोएं एपिसोड में अध्याय 1 श्लोक नंबर 1 में पाण ॾिठोसीं त धृतराष्ट्र संजय खां पुछेसि थो कि धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र में युद्ध जी इच्छा सां कठा थियल मुंहिंजे पुटनि ऐं पांडवनि छा कयो, ऐं इन जे उत्तर में संजय श्लोक नंबर 2 में हीअ जवाब ॾिएसि थो। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। गीता शास्त्र जो पहिरियों अध्याय श्लोक 2 संजय जो उत्तर। संजय छा उत्तर तो ॾे? संजय दुर्योधन खां शुरू तो करे। चए तो दुर्योधन तॾहिं पांडवनि जी सेना जी व्यूह रचना खे ॾिसी करे द्रोणाचार्य वटि वञी करे हीअ ॻाल्हि चए तो त हाणे इन में घणेई सवाल उथनि था। पहिरियों सवाल कि दुर्योधन पांडवनि जी सेना खे ॾिसण छो थो वञे? छा हू समझौतो करण वियो हो? त इने जो जवाब इहो आहे कि दुर्योधन पांडवनि जी सेना खे ॾिसण वञे तो त हुननि कहिड़ी व्यूह रचना में सेना खे सजायो आहे, या उते जो प्रधान सेनापति केरु आहे, या उते जा ॿिया सेनापति केरु केरु आहिनि, किथे बीठल आहिनि, कहिड़ी उन्हनि जी रणनीति आहे, ॿी कहिड़ी गुप्त सूचना मां हासिल करे सघां थो, वग़ैरह वग़ैरह। लेकिन हाणे हिते हिकु सवाल ॿियो बि थो अचे त दुर्योधन त पाण राजा हो, त छा हिकु राजा जे लाइ इहो ज़रूरी हो कि हू पाण वञे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि जो पतो करे, इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बरचार लहे? त मां इहे चई थी सघां कि हिते पाण जो वञणु, खुदि जो वञणु उते ज़रूरी न हो। इहा अहिड़ी सूचना न हुई कि ख़बर न पइजी सघे। इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर पइजी थी सघे कि कहिड़ी व्यूह रचना सजाई अथनि, या प्रधान सेनापति केरु आहे, वग़ैरह वग़ैरह। इहा का गुप्त सूचना न हुई त इन कम जे लाइ इहो ज़रूरी न हो कि हू पाण वञे। हा, हू ॿिए कंहिं सैनिक खे, सिपाहीअ खे, या कंहिं ॿिए माण्हूअ खे मोकिले करे बि इहा ॻाल्हि ख़बर करे सघे हा। पर हिते ईअं थो लॻे ॼण को दुर्योधन थोरो अति उत्साही आहे, हुनखे थोरी जल्दबाजी अथसि, त हू पाण खुदि थो वञे हली, ऐं दुर्योधन वरी अची करे द्रोणाचार्य खे इहा ॻाल्हि पूरी ख़बरचार ॿुधाएसि थो। ॿियो सुवाल जेको आहे कि छा उहो समझौतो करण वियो हो? त ईअं थो लॻे समझौतो करण त हू न वियो हो, छो जे अगरि हुनखे समझौतो ई करणो हुजे हा त श्री कृष्ण भॻवानु हुन वटि खुदि पाण विया हुआ ऐं चयो वंसि कि तूं 5 गांव ख़ाली पांडवनि खे ॾेई छॾ त इहो युद्ध टलिजी थो सघे। पर न, हू न वञो। छो जो हुनखे पंहिंजी शक्तिअ ते भरोसो हुअसि, ऐं ख़ाली शक्तिअ ते भरोसो न, पर हुननि सां गॾु पितामह भीष्म, कर्ण, अश्वत्थामा इत्यादि हुआ। त हुनखे लॻेसि पियो भई मां शक्तिशाली आहियां ऐं युद्ध जीते वठंदमि, मां हिकु सुईअ जी नोक जे बराबर बि ज़मीन न ॾींदमि। त तॾहिं ॻाल्हि खे न मञियो, समझौतो न कयईं
त हाणे हींअर नथो लॻे कि हू समझौतो करण वियो हूंदो। तव्हांखे छा थो लॻे त हू दुर्योधन छो वियो हो? कमेंट बॉक्स में लिखी करे ॿुधाईंदा। हिन श्लोक में हिकु शब्द आयो आहे व्यूढ़म, जंहिंजो अर्थ हूंदो आहे व्यूह रचना या जोड़जक। व्यूह रचना या जोड़जक ते मां हिकिड़ो अलॻि सां वीडियो ठाहियो आहे। मां उम्मीद थी कयां तव्हां उन वीडियो खे ॾिठो हूंदो। अगरि तव्हां उन वीडियो खे न ॾिठो आहे त उन जी लिंक मां हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में ॾेई थी छॾियांव। तव्हां उन वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो। उन वीडियो में इहा जानकारी ॾिनी वई आहे त व्यूह रचना छाखे चइबो आहे, व्यूह रचना ठाहींदे वक़्तु घणनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखिजे ऐं व्यूह रचना मोटे तौर ते घणनि नमूननि जी थींदी आहे। त मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां, निमाणी वेनिती थी कयां त तव्हां उन वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो। हिते मां हिकु ॻाल्हि जे लाइ माफ़ी घुरणु चाहींदमि, छो जे मां कुझु शब्द आहिनि उहे या त हिंदीअ जा या अंग्रेज़ीअ जा मतिलबु किताब में आणिया पई। उन जो कारण इहो आहे कि मूं वटि का किताब न आहे, मतिलबु कोई गीता शास्त्र जो ग्रंथ देवनागरीअ में लिखियलु मूं वटि न आहे। जेका बि मां सिंधी ॻाल्हायां पई उहा जेका आम बोलचाल में जीअं मां ॻाल्हाईंदी आहियां बसि उअं ई ॻाल्हायां पई। मूं वटि को लिखियलु ग्रंथ कान्हे कि मां उनखे ॾिसी करे उन मां शब्द खणी सघां। हालांकि मां इन जे लाइ ॾाढी कोशिशि बि कई आहे, पर मूंखे अञा ताईं कोई ग्रंथ न मिली सघियो आहे। ख़ैर, मां अॻियां थी हलां। हिन में हाणे हिकिड़ो ॿियो बि सुवालु ईंदो आहे कि छो जे दुर्योधन राजा हुआ त पाण हली करे हू द्रोणाचार्य वटि छो थो वञे? हू चाहे हा त द्रोणाचार्य खे पाण वटि सॾु कराए सघे हा ऐं परामर्श करे सघे हा, त हू पाण हली करे छो वियो? त इन जो उत्तर मां इहो ॾेई थी सघां कि पहिरीं ॻाल्हि त द्रोणाचार्य खे मान ॾियण लाइ, छो जे द्रोणाचार्य उमिरि में ऐं तजुर्बे में ऐं ज्ञान में वॾा हुआ, हुननि जा आचार्य रही चुका हुआ, त उन्हनि खे सॾु कराइणु उहो थोरो घटि सुठो थो लॻे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि कि जेका वधीक व्यावहारिक आहे कि हीअ को राजा जो दरबार न हो कि हू उते हुनखे घुराए करे ऐं परामर्श वठे हा। ही युद्ध जो मैदान हो। युद्ध जे मैदान में हिकु राजा अगरि कंहिं विशेषज्ञ वटि वञी करे उन जे ज्ञान खे मान ॾेई करे अगरि कुझु परामर्श वठे थो त इहा हिकिड़ी व्यावहारिक कुशलता आहे, राजनीतिक कुशलता आहे। त मूंखे लॻे थो उन जे लाइ ई पाण ख़ुदि हली करे वियो हो। तव्हांखे छा थो लॻे? तव्हां कमेंट बॉक्स में लिखी करे ॿुधाईंदा। हिते हिकु सुवाल ॿियो बि उथंदो आहे कि दुर्योधन पांडवनि जी सेना खे ॾिसी करे द्रोणाचार्य वटि छो थो वञे? हू पितामह भीष्म वटि छो नथो वञे? पितामह भीष्म त हुन जा पितामह बि हुआ ऐं गॾोगॾु उहे हुन जे प्रधान सेनापति बि हुआ। त पितामह भीष्म वटि न वञी करे हू द्रोणाचार्य वटि छो वियो? सुवाल त सही आहे, पर इन ॻाल्हि जो मां ईअं थी उत्तर ॾेई सघां त छो जे द्रोणाचार्य हुननि जो आचार्य रही चुको हो ऐं गुरु रही चुका हुआ, त हिकु त मान ॾियण लाइ। ॿी ॻाल्हि जेका हू उन्हनि जी व्यूह रचना ॾिसी करे थो अचे त पांडवनि वज्र व्यूह रचना सजाई आहे। वज्र व्यूह अहिड़ो व्यूह हूंदो आहे जंहिंमें अगरि सेना जी संख्या घटि बि हुजे पर हुन जो फैलाव वधीक लॻंदो आहे। त इहो ॾिसी करे हू द्रोणाचार्य वटि आयो त द्रोणाचार्य सां परामर्श करे सघे कि हुननि जी वज्र व्यूह आहे त पाण खे कहिड़ी व्यूह में सेना खे सजाइणु खपिजे या कुझु उन में पाण कुझु चेंजिस करे था सघूं या उन जे बारे में परामर्श करण लाइ। ऐं द्रोणाचार्य खे व्यूह रचनाऊं करण में एक्सपर्टाइज़ हुई, विशेषज्ञ हुआ।
चक्रव्यूह रचना, चक्र शकट व्यूह रचनाऊं जहिड़ियूं ॾुखियूं रचनाऊं करण में हू माहिर हुआ, शस्त्र विद्या में पारंगत हुआ। त उन जे लाइ हुननि खे दुर्योधन खे लॻो कि द्रोणाचार्य ही छो जे विशेषज्ञ आहे त उन सां ही परामर्श करणु घुरिजे। ऐं टी ॻाल्हि मूंखे ईअं थी लॻे, छो जे धृष्टद्युम्न खे जॾहिं ॾिठई कि हू प्रधान सेनापति जे पद ते आहे, त धृष्टद्युम्न जो संबंध द्रोणाचार्य सां दुश्मनीअ जो हो। ऐं राजनीतिअ में इहो चवंदा आहिनि कि दुश्मन जो दुश्मन पंहिंजो मित्र थींदो आहे। त धृष्टद्युम्न जो जेको पिता हो द्रुपद, उन जी द्रोणाचार्य सां लंबी दुश्मनी हुई। उन जे बारे में बि हिकु कहानी आहे, उन जे बारे में मां हिकु वीडियो ठाहींदमि, त उहो तव्हां ज़रूरु ॾिसिजो। उन जी दुश्मनीअ खे ॾिसी करे ही द्रोणाचार्य वटि ही अचणु बहितर थो सम्झे। ऐं इहा हिन जी हिन श्लोक में राजनीतिक कुशलता ऐं कूटनीतिज्ञता बि ॾेखारे थो। मां सम्झां थी तव्हां मुंहिंजे इन उत्तर सां संतुष्ट हूंदा। तव्हांखे छा थो लॻे कि दुर्योधन छो द्रोणाचार्य वटि आयो? कमेंट बॉक्स में लिखी करे ॿुधायो। एसी ताईं त पाण हिन श्लोक जी व्याख्या कईसीं। हाणे थी बारी अचे हिन श्लोक सां पाण खे छा सिख्या थी मिले। छो जे हिन श्लोक में पाण दुर्योधन जे व्यवहार जी ही वधीक चर्चा कई आहे, त इन जे व्यवहार सां ही पाण खे सिख्या थी मिले। त जीअं हिन में पाण ॾिठोसीं कि दुर्योधन तकड़ करे, थोरो धीरज न धरे करे पाण ख़ुदि तो वञे हली ऐं इहा सूचना हासिल करण लाइ कि उते कहिड़ी व्यूह रचना आहे या प्रधान सेनापति केरु आहे या ॿी बि का सूचना हासिल करण लाइ वञे थो। त इहा सूचना अगरि हू चाहे हा त पाण राजा माण्हू हो, हू ॿिए कंहिंखे बि मोकिले करे इहा सूचना हासिल करे सघे हा, थोरो व्यवहार खे संतुलित रखे हा, त एतिरियूं ॻाल्हियूं अचनि ई न हा। त पाण खे इहा सिख्या थी मिले त जेका बि पंहिंजी सार्वजनिक लाइफ आहे, सार्वजनिक ज़िंदगी आहे, उन में पाण सोचे सम्झी करे उथूं वियूं हलूं चलूं। छो जे पाण जेको बि कुझु कंदा आहियूं त उन में घणनि ई माण्हुनि जी नज़र पंहिंजे मथां रहंदी आहे ऐं उहे पंहिंजी नंढी नंढी ॻाल्हि मां बि का चुक ज़रूरु कढंदा आहिनि। ऐं इहे नंढियूं नंढियूं चुकूं ई घणई दफ़ा वॾी परेशानीअ जो कारण बि ठही वेंदा आहिनि। त पाण खे सोचे सम्झी करे व्यवहार करणु घुरिजे। हिते ॿी बि हिकिड़ी शिक्षा थी मिले त पाण जीअं ॾिसूं था दुर्योधन पाण ख़ुदि निरीक्षण करणु वञे थो हली, त इहे ॻाल्हियूं बि उथनि थियूं, इहे सुवाल बि उथनि था कि हू समझोतो करणु त कान वियो हली, जबकि पाण खे इहा पूरी ॻाल्हि जी ॼाण आहे कि हू समझोतो करणु न वियो हो ऐं श्री कृष्ण भॻवानु हुनखे समझोतो करण लाइ बि सम्झाइण विया हुआ। 5 गांवनि खे ॾेई करे ऐं ॻाल्हि खे ख़तमु करण जो बि उहो प्रस्ताव रखी चुका हुआ, पर ही न मञियो हो। तॾहिं बि छो जे ही निरीक्षण पाण ख़ुदि थो करणु वञे हींअर सेना में, त इहे सुवाल उथनि था कि हू समझोतो त करणु न वियो हो। त इन ॻाल्हि सां इहा सिख्या थी मिले कि दुनिया में जीअं पाण कुझु बि पाण जेका बि जीअं व्यवहार कंदा आहियूं त माण्हुनि खे अकारण ई विदाउट एनी रीज़न, विदाउट एनी कॉज माण्हू पाण खे कमज़ोर साबित करण में लॻा पिया हूंदा आहिनि। का न का चुक कढंदा, किथे न किथे पाण खे कमज़ोर साबित कंदा, जबकि ऐं अहिड़ा सुवाल कंदा कि जिते जेके पाण उहे सवालनि जो जवाबु ॾियणु पंहिंजो ठहे ई कान थो, लेकिन छो जे पंहिंजो थोरो व्यवहार में चुक रहिजी वेंदी आहे त उते पाण खे अकारण ई अहिड़े सवालनि जा जवाब बि ॾियणा पवंदा आहिनि ऐं इन में पंहिंजो दिलि ऐं दिमाग़ बि लॻंदो आहे, टाइम बि लॻंदो आहे। त पाण खे व्यवहार ई अहिड़ो करणु खपिजे कि कंहिंखे मौक़ो न ॾियो। हिते हिकु ॿी बि सिख्या थी मिले, जीअं पाण दुर्योधन जे नाले सां चऊं था कि दुर्योधन सेना जो निरीक्षण करणु पाण छो वियो, वरी
द्रोणाचार्य वटि बि पाण छो थो वञे परामर्श करणु या समझोतो करणु त कान वियो वग़ैरह वग़ैरह। त इहे एॾा सुवाल दुर्योधन जे मथां जेके पाण खणूं था, उहो उनजी वजह जेका आहे, जो उनजो पुठियां जेको कारण आहे, उहो इहो आहे कि हुनजो पास्ट बिहेवियर, हुनजो इमेज, इहा हिते कमु पई करे, हुनजी जेका छवि आहे उहा हिते कमु पई करे। छो जे पाण खे ख़बर आहे कि दुर्योधन लाक्षागृह कांड हुजे या जेको द्रौपदीअ जो चीर हरण हुजे, इन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में पाण खे ख़बर आहे त इते हुनजी हर हिकु ॻाल्हि खे पाण हिकु संदेह जी नज़र सां था ॾिसूं, हिकु शक शंका जी नज़र सां था पिया ॾिसूं। जबकि अगरि इहो ई कमु अगरि दुर्योधन जी जॻह ते अर्जुन वञे हा सेना जो निरीक्षण करणु या द्रोणाचार्य सां परामर्श करणु वञे हा, त पाण शायदि अहिड़ा सवाल न खणूं हा। पाण पंहिंजी व्यवहारिक ज़िंदगीअ में बि ॾिसी रखियो आहे कि घणेई दफ़ा पाण खे इहा हिकिड़ी कंप्लेंट रहंदी आहे, हिकिड़ी इहा शिकायत बि रहंदी आहे कि मूंसां ई एतिरा सवाल माण्हू छो था पुछनि ऐं हुन सां त एतिरा सवाल नथा पुछनि। त उनजो कारण बि इहो ई हूंदो आहे कि पंहिंजी इमेज या पंहिंजी छवि या पंहिंजा जेके पाण जेको पास्ट बिहेवियर करे चुका आहियूं, उहो कॾहिं न कॾहिं वरी साम्हूं वारे जे मन में ईंदो आहे ऐं इहे सवाल पाण सां कंदा आहिनि माण्हू। त इन सां सिख्या इहा थी मिले कि पाण खे बि पंहिंजी जेका हिकु छवि आहे, इमेज आहे, उहा हिकु साफ़ सुथरी रखण जी पूरी कोशिशि करणु खपिजे। ऐं छवि साफ़ सुथरी कीअं रहंदी? जॾहिं पाण साफ़ सुथरा कमु कंदासीं त पाण खे कॾहिं बि कुझु बि ग़लति कमु न करणु घुरिजे, ताकि भई छवि पंहिंजी साफ़ सुथरी रहिजी अचे। मूंखे इहे ई सिखियाऊं थियूं मिलनि हिन श्लोक मां। तव्हांखे कहिड़ी सिखिया थी मिले, इन जे अलावा बि लिखी करे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। हिन श्लोक में जेके संस्कृत जा जेको श्लोक आहे, उन जो मां शाब्दिक अर्थ बि तव्हांखे ॿुधायांव थी कि संजय उवाच, यानी कि संजय उत्तर थो ॾिए, संजय चए थो, संजय ॿुधाए थो। दृष्टवा यानी ॾिसी करे, तू पांडवानीकम, पांडवनि जी सेना खे ॾिसी करे, व्यूढ़म उन्हनि जी व्यूह रचना, व्यूढ़म दुर्योधनस्तदा, दुर्योधन तॾहिं, आचार्यम उपसंगम्य, आचार्य वटि वञे थो, उपसंगम्य यानी उन वटि वञे थो, राजा यानी दुर्योधन खे थो चए राजा, वचनम अब्रवीत, वचनम अब्रवीत यानी कि वचनम यानी हीअ ॻाल्हि, अब्रवीत यानी चयईं। त इहो हिन जो शाब्दिक अर्थ आहे। इहा त थी हिते अध्याय पहिरें श्लोक ॿिएं जो अर्थ, व्याख्या ऐं उन सां छा सिखिया थी मिले। मां सम्झां थी ही एपिसोड तव्हांखे तमामु वधीक वणियो हूंदो। अगरि तव्हांखे वणियो आहे त तव्हां हिन चैनल खे लाइक, शेयर एंड सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वरी खणी ईंदमि हिकु नओं श्लोक, अध्याय पहिरें जो श्लोक नंबर 3। तेसी ताईं जय श्री कृष्ण।